जैकोबाद जे नाणे खाते वारे ऑफिस में उन वक़्तु बड़धक मची वियो जॾहिं गस्टा जे अॻुवाण विच में ॻाल्हियुनि दौरान झेड़ो थी पियो ऐं मामिलो गारगंद ताईं पहुची वियो। गस्टा जे अॻुवाणनि खे हिन ॻाल्हि ते कावड़ हुई त DEO अब्दुल रसूल अबड़ोड़ ऑडिटर तब्दील छो कयो आहे। DEO जो चवणु हो त ऑडिटर AG हुकुम तहत तब्दील थियो आहे। ॻाल्हियुनि दौरान गस्टा अॻुवाण फर्ज़न उमराणी आप्य मां निकिरी वियो ऐं DEO ऐं ॿियनि खे धमकियूं ॾियणु शुरू कयूं। DEO खे धमकियूं ॾींदड़ गस्टा अॻुवाण मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान बि गारगन जारी रखियो ऐं नाणे खाते जे ऑफिसर्स खे धमकियूं ॾिनियूं। नओं ऑडिटर आयो उनखे का बि शइ जी ख़बर न आहे त एजुकेशन छा आहे, एजुकेशन जा बिल कीअं आहिनि, छा आहे, कंहिंजो LPC आहे, कंहिंजो F2 आहे। हाणे चए थो GM खे हटायो, GM मूंखे पैसा न आहिनि, उनखे हटाए उनखे ॾे थो नए क्लार्क खे। असां चऊं था हाली GM खे 2 जनवरी ताईं छॾे ॾे, असांजी इलेक्शन हले थी, असांजा कमकार रुकिजी वेंदा। चए न उन ते उनखे घुराए इरशाद खे एप्लीकेशन चए थो लिखो फिलहाल कयो, जेको GM खे बंदूक लॻी मूंसां असां पाण मोनी आहियूं, बाक़ी जेको कुर्सी ते असांजी सेक्रेटरी साइड ते वेठो उनखे असां ॾिसंदासीं, उनखे ॾंडो एडिशनल अकाउंट ऑफिसर मज़हर मक्सी चयो त हर ॿियो माण्हू अची पाण खे उस्तादनि जी तंज़ीम जो सदर सॾाए ब्लैकमेल करण जी कोशिश करे थो। इंतज़ामिया खे अहिड़नि माण्हुनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करणु घुरिजे। मेन मसला है कि हमारा जो है ना एडमिशन थोड़ी लूज़ है, इस वजह से ये लोग बदमाशी करते हैं, आ जाते हैं, सारा काम ख़राब करते हैं। ऐसा नहीं होना चाहिए। सर यहाँ के माहौल बहुत ख़राब हो चुका है, आप इस पर कंट्रोल करें। आपका ज़िला है, हम तो मेहमान आ जाए कल चले जाएंगे, लेकिन आपका ज़िला पूरे सिंध के अंदर बदनाम है। खुदा रहा इस पर कंट्रोल करें, आप हमारी हेल्प करें, मीडिया भी करें, दूसरे लोग भी हमारी हेल्प करें ताकि हम इसको कंट्रोल कर सकें। नहीं ऐसा हालात चलते रहेंगे तो हम चले जाएंगे। मैं भी पूछूंगा, अभी मैंने नहीं इससे पूछा कि गस्टा वाले आए साहब, एजुकेशन वाली डिपार्टमेंट आए वही होंगे, कोई और तो नहीं होगा। अब इंशाल्लाह मैं एक्शन लूँगा, सख्त करूँगा, पुलिस वालों को बुलाऊँगा, इधर उनको खड़ा करूँगा, सबको, कोई अंदर नहीं आने पाएगा। बंदूक उनखे लॻणी हूंदी, उहा लॻी सही। मैं कोई वेठो तूं